ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा शागिर्दो, सिराज इंस्टीट्यूट जा सरबराहो अदी फहमीदा हुसैन साहिबा ऐं अदी अनीसा मेमन साहिबा, ज़रई यूनिवर्सिटी जा प्रोफेसर साहिबान, सब खां पहिरीं मुबारकबाद सिराज इंस्टीट्यूट के हिन शानदार प्रोग्राम करण ते। ऐं मूं अदी फहमीदा खे हींअर गुज़ारिश कई आहे त तव्हां कराची मां निकिता आहियो, टंडोजाम आया आहियो, इहो सिलसिलो हिते न बीहे, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी वञो, नवाबशाह वञो, चांडका वञो, शिकारपुर वञो, सखर वञो, खैरपुर वञो, दादू वञो, नंगर पारकर वञो, सॼे सिंध जे नौजवाननि खे जोड़ियो। मूं सवेल तव्हांजा तबसरा ॿुधा पे, ताड़नि जे रूप में ऐं रिमार्क्स जे रूप में ऐं तव्हांजे जोश जे रूप में। जॾहिं बि का रोमेंस जी, इश्क जी, प्यार जी ॻाल्हि थी आई त तव्हांजा हुकरा ते निकिरी विया। प्यार, इश्क, मोहब्बत, प्यार, इश्क ऐं मोहब्बत ॻाल्हि जो हिकिड़ो पासो आहे, पर जेकॾहिं पंहिंजे प्यार जी, पंहिंजे मोहब्बत जी, पंहिंजे इश्क जी हिफ़ाज़त जी घड़ी अचे त पोइ रुगो इश्क हुजे, प्यार हुजे, पर जॾहिं उन इश्क ऐं प्यार ऐं मोहब्बत ते इम्तिहान जी घड़ी अचे ऐं माण्हू अणलाॻापियल रहिजी वञे, माण्हू परे थी वञे, माण्हू ख़ामोश थी वञे, माण्हू इनडिफरेंट थी वञे, माण्हू चए त मुंहिंजो वास्तो कोन्हे, त पोइ उहो प्यार आहे ई कोन्हे, उहो इश्क आहे ई कोन्हे, उहा मोहब्बत आहे ई कोन्हे। पाण ॾहाकनि ऐं सदियुनि खां ॿुधंदा अचूं त सिंध मोहब्बत जी सरज़मीन आहे, सिंध प्यार जी सरज़मीन आहे, सिंध इश्क जी सरज़मीन आहे, सिंध अमन जी सरज़मीन आहे, सिंध रवादारीअ जी सरज़मीन आहे। इहो ॻाल्हि जो हिकिड़ो पासो आहे, इहो असांखे पोर्ट्रे करणो आहे, ॿुधाइणो आहे दुनिया खे। पर इहा प्यार, इश्क, मोहब्बत, रवादारी ऐं अमन जी सरज़मीन अञा ताईं पंहिंजो वजूद बरक़रार रखी बीठी आहे, अञा ताईं ॻाठ ऊंचो अथसि, अञा ताईं गोॾा कोन खोड़िया अथसि, अञा ताईं सर निगूं कान थी आहे। उनजो सबबु आहे त हर दौर में उन प्यार, मोहब्बत, इश्क, रवादारी ऐं अमन जी सरज़मीन जी हिफ़ाज़त लाइ लखे माण्हुनि पंहिंजे जाननि जा नज़राना ॾिना आहिनि, उन्हनि लाइ मुक़ाबला कया आहिनि, उन्हनि लाइ वेड़ूं विड़ियूं आहिनि, उन्हनि लाइ पंहिंजे जाननि खे अर्पे छॾियो आहे। त सिंध में जेके बि तहरीरूं, जेके बि किताब आहिनि, उन्हनि जी अक्सरियत सिंध जो उहो रूप पेश कयो आहे, प्यार, मोहब्बत, इश्क, अमन, रवादारी, महिमान नवाज़ी, भाकुरनि में भरण। पर पोइ सिंध जे इल्मी, अदबी तारीख़ हिकिड़ो अहिड़ो शख़्स पैदा कयो, हिकिड़ो अहिड़ो फ़र्द पैदा कयो, हिकिड़ो अहिड़ो ॾीओ ॿारियो, हिकिड़ो अहिड़ो चिराग रोशन कयो, हिकिड़ी अहिड़ी लाट ॿारी जंहिं लाट, जंहिं ॾीए, जंहिं चिराग, जंहिं सिज, जंहिं चंड इहा ज़िमेदारी खईं त दुनिया खे हिन प्यार, इश्क ऐं मोहब्बत जी सरज़मीन जो उहो पासो बि ॾेखारिजे त जॾहिं इम्तिहान जी घड़ी ईंदी त उन सरज़मीन जी हिफ़ाज़त लाइ लखे माण्हू मैदान में लही पवंदा। ऐं पोइ संदसि नालो बि उहो ई आहे जंहिंजी माना आहे ॾीओ, रोशनी, लाट, चमकंदड़ रोशनी, सिराज। सिराज, चमकंदड़ ॾीए जी रोशनी, चमकंदड़ चिराग, चमकंदड़ लाट, सिराज। चाहे हा त उहो बि को रोमानवी नावल लिखी सघियो थिए, चाहे हा त उहे बि कंहिं तहक़ीक़ी किताबनि में पंहिंजो टाइम गुज़ारे सघियो थिए, इनकम टैक्स जो बहितरीन वकील हो, ॿोलीअ जो वॾो माहिर हो,
शायर हो, एडमिनिस्ट्रेटर हो, हिलाल पाकिस्तान जो एडिटर हो, वरिन वरिन ज़िम्मेदारनि ते हो, ज़ुल्फ़कार अली भुट्टे ऐं रसूल बख्श पलीजे ऐं ॿियनि अदीबनि शाइरनि इब्राहिम जोए इन्हनि जो दोस्त ऐं हम असर हो। चाहे हा त को ॿियो गस खणी वठे हा, पर हुन समझोते सिराज मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे जो आउं सिराज थलोन रुखो नालो वठां, छाकाणि असांजो चाचो, असांजो वॾो, असांजो उस्ताद, असांजे घर जो भाती, पर हुनजे बावजूदि छाकाणि त संदसि नावल जे मथां ई नालो सिर्फ़ु सिराज लिखियलु आहे, तंहिंजे करे हुन सिराज हिकिड़ो दौर खयो। 1555, 1560, 1565 जो उहो दौर जॾहिं सिंध ते अरगोननि जी हुकूमत हुई। अरगोन तुर्किस्तान मां, मौजूदा टर्कीअ मां मंगोलनि जी उहा बाक़ियात जेका सिंध ते हमले आवर थी। अरगोन चंगेज़ जे नस्ल मां, मुग़लब चंगेज़ जे नस्ल मां, तुर्खान, ही उहो दौर आहे जंहिं लाइ चयो वञे थो तारीख़ सिंध जी उन खां बदतरीन दौर ॿियो शायदि ॾिठो। शाह हुसैन अरगोन, मिर्ज़ा बाक़ी बेग, संदसि पुट मिर्ज़ा जानी बेग, रोज़ माण्हू खणी चीचलाए मारण, रोज़ सिंधियुनि खे खणी टियास ते टंगड़ाइण, रोज़ सिंधियुनि खे खणी हाथीअ जे पेर हेठां चीभाटण, रोज़ कंहिं सिंधी मर्द ऐं औरत खे झले उनजी ज़बान वढे छॾण, उनजे कननि खे, नक खे, अखियुनि खे कढाए छॾनि। इहो दस्तूर तफ़रीह हुई अरगोननि ऐं तुर्खाननि जी। ऐं जॾहिं पाण खां इन शइ में थोरी कोताही ते थियनि त ख़त लिखी पोर्चुगेज़नि खे घुरायूं। पोर्चुगेज़ 1555 में 700 पोर्चुगेज़ हथियार खणी ठटे ते आया ऐं हज़ार सिंधियुनि खे कुही छॾियो। ख़त लिखी घुरायूं त उहो दौर आहे, भयानक दौर, जंहिं ते सिराजुल हक़ मेमण संदसि शोहरा आफ़ाक़ किताब लिखियो आहे, पड़ाॾो सोई सॾ। जेको पड़ाॾो आहे उहो ई सॾ आहे। लतीफ़ साईं जे हवाले सां ज़िक्र आहे। लतीफ़ साईं जी वॾी ख़ूबी आहे त हू ॿिनि मुतज़ाद शयुनि खे या ॿिनि धारदार शयुनि खे ॻंढे हिकु करे सघे थो। लतीफ़ साईं फिलासफर आहे, रुगो पोइट न आहे। हुन सम्झो थिए त निंड इंतिहाई ज़रूरी आहे, निंड वेरी आहे ओजागे जी, पर ओजागे खां सवाइ निंड इनकम्प्लीट आहे। उबतड़नि जो तज़ाद आहे, उबतड़नि जो मेलाप आहे। निंड ऐं आराम, थक ऐं आराम, निंड ऐं जाग, बुख ऐं ढौ, उञ ऐं पाणी, तकलीफ़ ऐं राहत, टकराव वारियूं शयूं। पड़ाॾो सो सॾ वर वाईअ जो जे लही, हुआ अॻई गॾु ॿुधण में ॿथिया। जेको पड़ाॾो आहे सो ई सॾ आहे, ऐं जे वाईअ जे रम्ज़ खे सम्झी त हुआ अॻई गॾु ॿुधण में ॿथिया। इहा ॻाल्हि को रुगो हिते कई अथसि न, पेही जा पाण में कयम रूह रिहाण। ससुई पई चए, कॾहिं तव्हीं पंहिंजे पाण सां, सिंध जा नौजवानो, सिंध जूं भेनरूं, कॾहिं पंहिंजे पाण सां वक़्तु कढी मोबाइलनि मां जान छॾाए, लैपटॉपनि ऐं टैबलेट्स मां जान छॾाए, केॾी महिल एकांत में वेही पंहिंजे पाण सां रिहाण कयो, पंहिंजे पाण सां कचहरी। पेही जा पाण में कयम रूह रिहाण, त नको डुंगर ॾेह में नका केचिन काण, पुनू थियसि पाण ससुई तां सूरवा। जैसी ससुई हुअसि तैसी सूरवा। जॾहिं आऊं पुनू थियसि त पोइ ख़बर पई जग जहान ई ॿियो आहे, ॻाल्हि ई ॿी आहे। सो कंट्राडिक्शन, पड़ाॾो सोई सॾ, सो पखी सो पिंजरो, सो सर सोई हंज। जेको पखी आहे सो पिंजरो ख़ुदि आहे, ऐं जेको तीर आहे सो हंज ख़ुदि उहो तीर बि आहे। सो पखी सो पिंजरो, सो सर सोई हंज। पेही जा परूड़ियो मुंहुं पंहिंजो मंझ, ॾील जंहिंजो ॾंझ सो मारी थो मंझ रहे। मुंहिंजे बुत खे, मुंहिंजे जिस्म खे जंहिं शइ खां तकलीफ़ आहे उहो मारी मुंहिंजे अंदरि वेठो आहे, मुंहिंजे अंदरि। सिराज सम्झो थिए त सिंधियुनि लाइ एक्सटर्नल फोर्सिस, सिंधियुनि लाइ इन्वेडर्स वॾी शइ आहिनि, पर सिंधियुनि जे अंदर में जेको कंप्रोमाइज़,
जेको सरेंडर करणु, जेको थकिजी पवणु, जेको मायूस थियणु, जेको सुस्त थियणु, जेको इहो फ़ैसिलो न करे सघणु त पहिरियों क़दम केरु खणे, उन जे लाइ सिंधियुनि जे सिफ़ुनि खे चीरे, उन जे अंदरनि सिफ़ुनि खे धूंधाड़े, उन्हनि मां ॻाल्हि ॿाहिरि कढणी आहे त सिंधियो पंहिंजे इंटरनल कॉन्ट्रडिक्शंस, पंहिंजे इंटरनल मायूसी ऐं डिप्रेशन खां ॿाहिरि निकिरो। तव्हांजा अब्बा ॾाॾा विढ़ी विया आहिनि, तव्हांखे इहे विहणो आहे, उन लाइ हिन पढ़ाॾो सोई सॾु लिखियो। तव्हां पढ़ंदव, मूं हींअर हिन प्रोग्राम लाइ मुंहिंजे ख़्याल में 15 या 16 दफ़ो वरी पढ़ियो आहे पढ़ाॾो सोई सॾु। जुमिला पढ़ां थो आऊं वार कांडारजो। माण्हू जेकॾहिं उन माहौल में उनखे जुड़ी ऐं पंहिंजे दिलि जे गहराइनि ऐं दिमाग़ जे ऊन्हाइनि सां उनखे पढ़े, छा लिखियो पियो आहे। जुमिला न आहिनि, हिकिड़ी तारीख़ आहे। हिकिड़े हंधि लिखे थो सिराज 17 वरनि जी मलूक छोकिरी ऐं गिल ते घाव जो निशान, अरगोननि ऐं तुरखाननि जे तलवार जे वार जो निशान। 17 सालनि जी मलूक हसीन छोकिरी ऐं गिल ते घाव जो निशान। अल्लाह मुंहिंजूं सिंधी न्याणियूं, किरदार पियो चए सोढो हीरो, अल्लाह मुंहिंजूं सिंधी न्याणियूं हिन दौर में केॾियूं न बेवस ऐं केॾियूं न मायूस ऐं केॾियूं न उबाणकियूं आहिनि। कुहाड़ियुनि सां गिल कटिया पिया आहिनि, बदन चिचरिया पिया आहिनि, माण्हू मुआ पिया आहिनि, लाशनि चौधारी। ज़मानो आहे ज़ालमनि जे बादशाहीअ जो, ज़ालमनि जी सल्तनत जो। ॿिए हिकिड़े पासे सिराज लिखे थो, बहस थो करे हिकिड़े ॿिए कैरेक्टर सां। उन ज़माने जी नावल आहे, उन ज़माने जो सिंधी कीअं विढ़िया आहिनि। उन ज़माने जे नावल में कावड़ जी चवे थो, संदसि राज जे हिकिड़े माण्हूअ खे वरियाम खे चए थो, वरियाम अॼु कोन विढ़ंदासीं, मुंहिंजी मर्ज़ी। वरियाम चएसि थो, तुंहिंजे मर्ज़ीअ जी कहिड़ी कान आहे माण्हुनि खे, सोढा हिते कान तुंहिंजी मर्ज़ीअ जी न, सिंध जे दुश्मननि सां मुक़ाबले जी। सोढे जे दोस्त सादिक सूमरे खे संदसि राज चए थो, सादिक सूमरनि जे राज फ़ैसिलो कयो आहे त कोन विढ़बो। सादिक चए थो, राज ऐं भाग जो क़ौमी फ़ैसिलनि में को अमल दख़ल कोन्हे, असांजे लाइ सिंध अव्वल आहे ऐं सिंध आख़िर आहे। ऐं पोइ जॾहिं उहो सोढो मायूसी ऐं डिप्रेशन वारे फेज़ मां गुज़रे थो, तॾहिं जेके सोढे लफ़्ज़ चया आहिनि, उहे लफ़्ज़ हींअर ॾिसो तव्हांखे हींअर ठहिकंदड़ लॻंदा। सोढो चवे थो, जॾहिं अचनि था नौजवान, सोढा असांखे पंहिंजे काफ़िले में शामिल कर। सोढो डिप्रेस्ड, मायूस, उन वक़्तु अवाम मां बेज़ार ऐं माण्हुनि जी कमज़ोरी ऐं हेणाई खां पाण उदास थियल सोढो चएसि थो, हीअ आहे सिंध। कहिड़ी सिंध? कहिड़ी सिंध? ही चिचरियल, चीभाटियल, वढियल ऐं कटियल सिंध। कहिड़ी सिंध? हीअ आहे सिंध दोदे सूमरे जी, हीअ आहे सिंध ॼाम तमाचीअ जी, हीअ आहे सिंध दूल्हे दरिया ख़ान जी। ही कान्हे, हीअ मुंहिंजी सिंध सड़ियल ऐं लुटियल ऐं कपियल ऐं वढियल आहे। ही कान्हे उहा सिंध। सिराज दर हक़ीक़त हिन नावल ज़रिए, ही नावल लिखी पूरो कयो अथसि, स्पेशल लफ़्ज़ में लिखियो अथसि 1970। 1970 कहिड़ो ज़मानो हो? 1 यूनिट, नीलाम बंदि करियो तहरीक, वोटर लिस्टूं सिंधीअ में छपरायो तहरीक, मुक़ाबला अयूब ऐं यहया जूं मार्शल लाऊं। उन दौर में सिराज ही नावल लिखियो, पढ़ाॾो सोई सॾु। उन दौर में सिराज इंट्रोड्यूस कयो पंहिंजे वतन जे माण्हुनि जी मज़ामत जो दास्तान। ऐं पोइ उन मज़ामत जे दास्तान में हिकिड़ी हिकिड़ी सिट पढ़ो, तव्हीं हैरान थींदव त किथां लफ़्ज़ किथां पिया अचनि, कीअं मुक़ाबले जा। सिंधियुनि जे मिज़ाज में नौजवानो, तव्हांखे रुगो हिकिड़ो पासो थो ॿुधायो वञे। आऊं तव्हां सां इन ॻाल्हि ते ॻाल्हाइणु चाहियां थो त पाण इश्क ऐं मोहबत जी सरज़मीन बिल्कुलु आहियूं, ऐं बिल्कुलु इन सरज़मीन जा उहे रवैया ऐं उहे मौक़िफ़ ऐं उहे कोल बि पंहिंजा आहिनि त हू चवंदई तूं मचो, अॻु अॻराई जो करे ख़ता जो खाए, इहा बि ठीकु आहे, इहे ॻाल्हियूं ठीकु आहिनि, टॉलरेंट बि आहियूं, हारमनी में बि यकीन रखूं था, महिमान नवाज़ बि आहियूं, पर रुगो इहो आहियूं। रुगो प्यार करण वारा रली विछाए वेठा आहियूं त को अचे त मानी था हथ धोआराए मानी खारायूंसि, अदा भली करे आए पोइ टपड़ पंहिंजा सभु खणी वञे,
पाण वेठा हथ धोआरियूंसि जे ईअं हुजूं हा त पाण त तबाह ऐं बर्बाद थी चुका हुजूं हा। इहो पंहिंजो हिकिड़ो पासो आहे। पंहिंजो को ॿियो पासो आहे, पंहिंजो ॿियो पासो आहे त हिन दुनिया में पाण इंडस सिविलाइज़ेशन जा मालिक आहियूं। इंडस सिविलाइज़ेशन 3300 क़ब्ल मसीह जी सिविलाइज़ेशन, अॼु खां 5300 साल पुराणी सिविलाइज़ेशन। उहा सिविलाइज़ेशन इंडस सिविलाइज़ेशन जॾहिं सॼी दुनिया जा माण्हू झंगनि में रहंदा हुआ, सॼी दुनिया जा माण्हू सिज जे टहिकंदड़ गर्मीअ जे हेठां वणनि ऐं झंगनि में गारनि में हुआ, तॾहिं सिंधियुनि पंहिंजा घर ठाहिया। जॾहिं दुनिया जा माण्हू नंढड़ियुनि ॿेड़ियुनि में आसपास जे समुंड जे छाड़कियुनि में पिया हलंदा हुआ, तॾहिं सिंधियुनि ॿेड़ा ठाहिया हुआ। जॾहिं दुनिया जे समूरनि टिनि वॾियुनि तहज़ीबुनि, इजिप्शियन सिविलाइज़ेशन, सुमेरियन सिविलाइज़ेशन ऐं इंडस सिविलाइज़ेशन में इंडस सिविलाइज़ेशन आहे, जंहिंजे सिफ़ुनि मां, जंहिंजे घरनि मां, जंहिंजे आर्कियोलॉजिकल साइट्स मां हथियार कोन लधा, हथियार कोन हुआ। हो त ई ढगे जा निशान हुआ ऐं डांसिंग गर्ल हुयूं। ऐं उते उन्हनि निशाननि वारी उन सरज़मीन ते जिते तख़्त ऐं ताज लाइ दरबारूं हुजनि, उते इंडस सिविलाइज़ेशन में ख़बर अथव त माण्हुनि जे गॾिजण जो हंधु कहिड़ो हो? को तख़्त ऐं ताज ऐं दरबार कोन हुई। मोहन जो दड़ो में पब्लिक बाथ हुआ, जिते माण्हू वहिंजंदा हुआ ऐं कचहरियूं कंदा हुआ। उन ज़माने जी हारमोनस, उन ज़माने जी रवादारीअ वारी, उन ज़माने जी बराबरी वारी सिंध, जंहिंमें माण्हू पब्लिक बाथ्स ते, माण्हू डेमोक्रेटिक ऐवाननि में वेही कचहरी कंदा हुआ, अॼु खां 5300 साल अॻु। उहा सरज़मीन जॾहिं सुमेरियन ऐं इजिप्शियन हथियार पे ठाहिया, सिंधियुनि तरक़ी पे कई। सिंधियुनि ही उहे सिंधी आहिनि जिन अरकाद जे सुमेरियन शहनशाह के 2300 क़ब्ल मसीह 4300 साल अॻु में पंहिंजा इंजीनियर मोकिलिया हुआ, उन्हनि जे तामीरात में मदद करण लाइ इंजीनियर सिंधबा विया। उहे सिंधी हुआ जिन पहिरियों दफ़ो ॾंदनि जे बीमारियुनि ते रिसर्च कई, जिन जंड ठाहिया, जिन कपह पैदा कई, जिन ॿेड़ा ठाहिया, जिन माप तोर जा औज़ार ईजाद कया, उहे सिंधी हुआ। उहे सिंधी हुआ जिन दुनिया के सिविलाइज़ेशन जा पहिरियां निशान ॾिना। उहे सिंधी हुआ जिन सॼे वर्ल्ड खे ॿुधायो त ज़राअत में सुधारा कीअं आणिबा आहिनि, जिन एग्रीकल्चरल रिवोल्यूशन आंदो, उहे सिंधी हुआ। उहे तव्हांजा अब्बा ॾाॾा, तव्हांजा जेनेटिक फोर फादर्स हुआ। इहो हिकिड़ो पासो। पर नौजवानो, जॾहिं आर्यन हमलो कयो 600 क़ब्ल मसीह में, तॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़े पासे गौतम बुधा उथी बीठो हो। बुधा दी ग्रेट गौतम हो। ऐं उन ई ज़माने में 600 क़ब्ल मसीह में सिंध जो बादशाह रुद्ररायन हो, जंहिं आर्यन सां पहिरियों मुक़ाबिलो कयो ऐं आर्यन सां जंग कई। उहो सिंध जो बादशाह रुद्ररायन हो। जॾहिं 326 क़ब्ल मसीह में 326 क़ब्ल मसीह में 2000 साल हिकिड़ा ऐं 326 ॿिया, 2326 क़ब्ल मसीह में जॾहिं एलेक्ज़ांडर दी ग्रेट हमले आवर थी आयो, सिकंदर आज़म, तॾहिं सैवण वटि उनजो पहिरियों मुक़ाबिलो सॼे बर्रे सग़ीर में सिंध जे बादशाह सांबस कयो। सांबस हो जेको एलेक्ज़ांडर दी ग्रेट सां विढ़ियो मुक़ाबिलो। जॾहिं 600 सदीअ में राणा महारत हमले आवर थियो सिंध में, सिराज इन्हनि शयुनि खां मुतासिर थी नाविल लिखियो आहे। राणा महारत हमले आवर थियो त सिंध जे राजा चच हुन सां तलवार जो दूबदू मुक़ाबिलो कयो, इन शर्त ते त जेकॾहिं तूं फातह त पोइ तुंहिंजी ॻाल्हि हलंदी, जे आउं फातह त तूं हटी वेंदे हितां। हू हमले आवर थी आयो, चच हुन सां तलवार सां मुक़ाबिलो कयो, हुनजी ॻिची वढे छॾियईं ऐं सिंध खे शिकस्त खां बचाईं। चच बादशाह विढ़ियो। सिंधी ईअं विढ़ंदा हुआ। जॾहिं अलाउद्दीन खिलजी हमले आवर आयो, तॾहिं अलाउद्दीन खिलजी सां दो सूमरो विढ़ियो हो। ऐं जॾहिं मोहम्मद शाह तग़लक 1351 जे अक्टूबर महीने में हमलो कयो, मोहम्मद शाह तग़लक जी फ़ौज जो तइदाद हो 1.5 लख ऐं साम्हूं सिंधियुनि जी फ़ौज जाम बाबीन जी क़यादत में हुई 3000 माण्हू। होॾां 1.5 लख फ़ौज ऐं 500 हाथी सुल्तान मोहम्मद तग़लक जी क़यादत में, हेॾा 3000 पंजों हिसो 3000 सिंधी बिना हाथियुनि जे। ऐं उन्हनि 3000 उन्हनि 1.5 लख फ़ौज खे जूता हणी शिकस्त ॾेई लतूं हणी पंहिंजे वतन मां कढी छॾियो। तग़लकनि कसम खायो त वरी हमले आवर थींदासीं।
1361 में 10 सालन खां पोइ तगलक बादशाह वरी हमलावर थियो। उन वक़्तु हुन सां गॾु हुई 2.5 लख फौज ऐं ॿिए पासे ॼामनि जी फौज हुई 40,000। उन 40,000 जी फौज 2.5 लख तगलकनि जी लश्कर खे वरी पादर हणी उन्हनि खे क़तल करे उन्हनि जा लाश उछलाए रवानो करे छॾियो। इहे हुआ सिंधी। इहे सिंधी ईअं विढ़ंदा हुआ। अरबन जी हिकिड़ी काह जो ज़िक्र थिए थो। अरब आया अरबन सिंध ते 18 काहूं कयूं ऐं 18 काहुनि मां 17 काहुनि में अरबन खे शिकस्त आई। 17 काहुनि में अरबन खे सिंधियुनि शिकस्त ॾिनी। अरबन जॾहिं सॼी साउथ एशिया ऐं एशिया खे फतेह पे कयो तॾहिं 2 क़ौमुनि हुन सां मुक़ाबिलो कयो। सॼी एशिया में 2 क़ौमूं हुयूं जिन अरबन जो मुक़ाबिलो कयो ऐं आख़िर ताईं उन्हनि खे फातेह थियण में रुकावट विझंदा रहिया। हिकिड़ा तुर्क, ॿिया सिंधी। ऐं जॾहिं अरबी ज़बान जी गलगार थी सॼे बर सग़ीर ते ऐं सॼे एशिया ते 2 ॿोलियुनि अरबी ज़बान जो मुक़ाबिलो कयो। हिकिड़ी फारसी, ॿी सिंधी। 2 ज़बानुनि मुक़ाबिलो कयो। अञा पंहिंजा पेर खोड़े बीठियूं रहियूं। इहे हुआ सिंधी। ईअं विढ़ंदा हुआ तगलकनि सां, खिलजनि सां, ॿियनि माण्हुनि सां मुक़ाबिला ईअं कंदा हुआ। ईअं तुगलकनि ऐं तुरखाननि सां ईअं विढ़िया। इहे सिंधी हुआ जेके ईअं मुक़ाबिला कंदा हुआ, जेके सरेंडर न कंदा हुआ। इन हद ताईं जो जॾहिं ॾाहिर खे शिकस्त आई अरबन जे हथां उन वक़्तु एजाज़ुल कुदूसी, आऊं कोन थो चवां, एजाज़ुल कुदूसी तारीख़ में लिखियो आहे। छा थो लिखे? चए थो इब्न कासिम जॾहिं मुक़ाबिलो पे कयो त इब्न कासिम जॾहिं सिंधियुनि जे लश्कर हमिलो कयो, एजाज़ुल कुदूसी जो वञी किताब पढ़ो, तारीख़ ते तारीख़नामा पढ़ोसि वञी। चए थो त इब्न कासिम जॾहिं सिंधियुनि जे लश्कर जो मुक़ाबिलो पे कयो ऐं हिक ॿिए मथां सिंधी अॻिते वधंदा आया, उन्हनि पंहिंजूं चेलियूं अजरकुनि जूं गंजूं ॾेई हिक ॿिए सां ॿधी छॾियूं त को बि मैदान न छॾे वञे। ऐं जॾहिं हमलियावर थी लथा ऐं जॾहिं सिंधियुनि जो बादशाह दोशाखी तलवार खणी मैदान में लथो त इब्न कासिम कंफ्यूजन में ॿियनि खे चवणु शुरू कयो, मूंखे पाणी खारायो, मूंखे पाणी खारायो। त ॿिए सरदार चयुसि पाणी खाराइबो कोन्हे, इब्न कासिम पाणी पीबो आहे, तूं हौसलो कर। सिराज उन्हनि तारीख़ जे वाक़िअनि खे पंहिंजो रस्तो बनायो आहे। ऐं पोइ जॾहिं शिकस्त आई सिंधियुनि जी फ़ौज खे तॾहिं सिंधियुनि जी राणी लाॾ बाई पाण खे किले जी दीवार तां हेठि उछलाए छॾियो, पाण खे मारे छॾियो, सरेंडर कोन कई। सिंधियुनि जी न्याणी लाॾ बाई अरबन जे घेरे में ग़ुलाम थी जीअण खां किले जी दीवार तां कई फुट उतां टिप ॾिनई ऐं 50,000 सिंधी सूरमनि जी वॾियुनि ज़ालुनि पाण खे सती करे साड़े छॾियो। ग़ुलाम कोन थियूं, पेश कोन थियूं। 50,000 औरतुनि पाण खे सती करे छॾियो। जॾहिं सूमरनि जूं ॿाहूं अबड़नि जे हवाले थियूं पनाह तौर ऐं खिलजी जो लश्कर आयो हो, तॾहिं अबड़े मुक़ाबिलो कयो ऐं जॾहिं अबड़ो मुक़ाबिलो न करे सघियो आख़िर में हुननि जी ताक़त हुई, तॾहिं अबड़े सरदारनि ऐं साम बणियल सभिनी औरतुनि पंहिंजो पाण खे साड़े छॾियो ऐं पेश कोन पई, पाण खे साड़े छॾियो। ग़ुलाम थी, बानियूं थी, उन्हनि जे महलनि में बेरा ऐं वेटर थी जीअण खां हुननि पंहिंजे पाण खे मारे छॾियो, सरेंडर कोन कयूं। इहा आहे सिंधियुनि जी हिस्ट्री जेके सिराज लिखियो आहे। सिराज जो किरदारु संघार, जंहिंजे अखियुनि में सीख घुमाए हुनखे अंधो कयो वियो। ऐं पंहिंजी महबूबा लेली, हिकिड़ो कैरेक्टर लेली जंहिंसां सोढो इश्क थो करे, जंहिंजो संघार दीवानो आहे। हिकिड़ी फिल्म आहे गन्स ऑफ नेवरोन। उन गन्स ऑफ नेवरोन में हिकिड़ो कैरेक्टर हूंदो आहे, हिकिड़ी माई हूंदी आहे जेका गद्दारी कंदी आहे पंहिंजे टीम सां। ग्रेगरी पैक हुनजो हीरो आहे, हुनखे मारे छॾींदो आहे गोली हणी। उन गन्स ऑफ नेवरोन वांगुरु जॾहिं सोढे खे ख़बर पई त हीअ उन्हनि गद्दारनि सां मिलियल आहे, हुन खंजर खणी पंहिंजे महबूबा जे सीने में हणी छॾियो ऐं चई मूंखे सिंध वधीक अज़ीज़ आहे हज़ारनि महबूबा उनखां। जॾहिं उन में दूल्हा दरिया ख़ान उन वक़्त जे अरगोननि तुर्खाननि जे नुमाइंदा कमांडर अमीर ख़ान सां विढ़े थो ऐं अमीर ख़ान हुनजे साम्हूं मुक़ाबले में अचे थो ऐं सोढो वार करण लाइ पंहिंजी कुहाड़ी उभी करे थो त अमीर ख़ान चएसि थो त सोढा तो कसम खयो हो, तो वचन ॾिनो हो त मूं ते हमिलो न कंदे। सोढो चएसि थो अमीर ख़ान मुंहिंजा अहिड़ा 1000 वचन ऐं सूंहं सिंध तां क़ुर्बान आहिनि, मारे थो छॾेसि। दुश्मननि सां मुक़ाबिलो। ऐं पोइ जॾहिं तुर्खाननि ऐं अरगोननि खे शिकस्त ॾियनि था तॾहिं आख़िरी लम्हे मुग़लनि जो लश्कर अचे थो।
8000 सिंधी ऐं 1 लख मुग़ल। हिकिड़े सिंधीअ ते 12 मुग़ल, जदीद हथियार। उनखे जीअं सिराज साहब लिखियो आहे, उन जेका मंज़र कशी कई अथसि, चए थो सिंधी ईअं विढ़िया, सिंधी ईअं, ये ॻाल्हियूं हिते गॾु कजो, स्टोर कजो, सेव कजो। सिंधी ईअं विढ़िया जीअं विढ़ंदे अहिड़ी जंग न ज़मीन ॾिठी हुई न आसमान ॾिठी हुई। अहिड़ी जंग न वण टिणनि ॾिठी हुई या न ज़मीन जे ज़रनि ॾिठी हुई। अहिड़ी जंग जेका इंसाननि न अॻु ॾिठी हुई न वरी इंसान ॿिए दौर में ॾिसी सघंदा। सिंधी मैदान में लथा ऐं सिंधी ईअं पे विढ़िया। सिराजुल हक़ थो लिखे पंहिंजे नावल जे आख़िरी सुफ़नि में, सिंधी ईअं पे विढ़िया जो सिंधियुनि खे ॼण किरण आयो ई कोन थिए। ऐं जे हिकिड़ो सिंधी किरियो थिए त उनजे ज़ख़्म मां ॿिया 100 सिंधी उभा थी खड़ा थिया थिए ऐं उनजे ज़ख़्म मां ॿिया 100 ॼणा अची उन्हनि तुरखाननि, अरगोननि ऐं मुग़लनि जो मुक़ाबिलो थिए कयो। बहादुर गॾिया लतीफ़ साईं, बहादुर गॾिया बहादुरे खड़ग खलवल कन। बहादुर गॾिया बहादुरे खड़ग खिलविल कन। विझनि धड़ धड़नि ते हाकारीन हणनि, किरन कंध नचनि, ऋण गजो राड़ो थियो। हेॾा हिन हाकारियो होॾा हू हणनि, हेॾा हिन हाकारियो होॾा हू हणनि। सुरनायूं ऐं सुंधड़ा ॿिन्ही पार ॿुरनि, घोड़नि ऐं घोटनि ऋण में लाऊं लधियूं। घोड़ा बि पट ते किरी पिया शहीद थी ऐं घोट बि किरी पिया ऐं मिटीअ वटि उन्हनि हिक ॿिए जे भाकुरनि में लाऊं, जीअं घोट कुंवार लाऊं लंदा आहिनि तीअं घोड़नि ऐं घोटनि ज़मीन जी मिटीअ ते लाऊं लधियूं। झिमंदियूं अचनि झोलियूं झूंझारनि जूं, डोलियूं जिन में लाश पिया आहिनि। सिंधियुनि जा मुक़ाबले में जेके लाश पिया अचनि, झिमंदियूं अचनि झोलियूं झूंझारनि जूं, पायो बुक बुहार जा उन जूं वहूं वाका कनि। धूड़ खणी मथे में विझी उन्हनि जूं औरतूं पार पियूं कढनि। झिमंदियूं अचनि झोलियूं झूंझारनि जूं, पाए बुक बिहार जा उन जूं वहूं वाका कनि। पीटीन पार कढनि, ऋण गजो राड़ो थियो। पिटीन पयूं ऐं बा जंग जो मैदान ॿरे पियो। जंग जो मैदान टहके पियो सिंधियुनि जे मुक़ाबले सां, सिंधियुनि जे रत सां ऐं सिंध जे जज़्बे सां ऐं सिंधियुनि जी साबित क़दमी सां। ऐं जेकॾहिं को उन्हनि मां भॼी वञे त भॻो आऊं न चवां, मारियो ता विसहां, कांद मुंहं में धकड़। माई पई चए जेकॾहिं मैदान मां भॼी वञे त आऊं तोखे कोन मञीदसि। मञीदसि तॾहिं जॾहिं मुक़ाबिलो कंदे मरंदे भॻो आऊं न चवां, मारियो ता विसहां, कांद मुंहं में धकड़ा। सेकींदे सुआ तपिण लॼ मरां जहूनस पुठ में। जे पोयां धक लॻल थई ताऊं लॼ में भरी वेंदसि। धक तुंहिंजे मुंहं ते हुअणु खपे। मुक़ाबले में किले वेर कटक में पाखर जो पाए, अञा तंहिंखे जीअण जो आसांगो आहे। सूरह सो चाहे जो रुगो ई ऋण घड़े। जेकॾहिं तूं ज़रह थो पई पंहिंजे दिफ़ा लाइ, जेकॾहिं तूं अॻियां ज़रह थो पाई त तलवार न लॻे त माना अञा तोखे जीअण जी ख़्वाहिश आहे। जेकॾहिं जंग जे मैदान में घिरणो अथई त मुक़ाबले में ज़रह खां सवाइ लही पओ। जे सूरह आई त मुक़ाबिलो कर खटण लाइ, हार जे ख़ौफ़ खां न। तंहिंजे करे इहो हो लतीफ़ ऐं इहो हुनजो शागिर्द। लतीफ़ जे सफ़र जो पांधीअड़ो सिराज, रोशन ॾियो जंहिं उहे पंहिंजे ख़्याल पढ़ाॾे सोई सॾ में ऐं पंहिंजे ॿिए किताब मरण मूसी आओ में जीअं पेश कया आहिनि। सिंधी नौजवानो, जे तव्हां पढ़ाॾो सोई सॾ पढ़ंदव त तव्हां चार्ज थी वेंदव। तव्हां ॿिनि शयुनि खां कटिजी हिकिड़ी डिघी मंज़िल, डिघे रस्ते जा पांधीअड़ा बणिजी वेंदव। तव्हीं सम्झंदव त हनूज़ दिल्ली दूर अस। तव्हीं सम्झंदव त पंधु अञा परे आहे, अञा वॾो डिघो रस्तो आहे, डिघो सफ़र आहे, मूंखे अञा तमामु घणा कम करणा आहिनि। तंहिंजे करे आउं तव्हांखे चवां थो त पढ़ाॾो सोई सॾ ऐं मरण मूसी आओ पढ़ो। पंहिंजी बदनसीबी आहे, पंहिंजी बदनसीबी आहे जो पाण 6-7 करोड़ हुअण जे बावजूदि पाण सिंधी ऐं सिंध में रहंदड़ सबूरा माण्हू, ऐं सिंधी रुगो रेसिस्ट पस मंज़र में कोन थो चवां, एथनिक पस मंज़र में न। सिंध में जेको रहे थो, सिंध में जेके असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर रहनि था, ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ भाउर रहनि था, उहे बि सिंधी आहिनि, उहे बि असांजो हिसो आहिनि। उहे सिंध वासी पंहिंजी हिस्ट्री पढ़नि, पंहिंजी तारीख़ पढ़नि, उन सां पाण खे जोड़ीनि,
पर सिंध जी बदनसीबी आहे जो पंहिंजी ज़बान खे उहा आलमी मञता कान्हे। जेकॾहिं आलमी मञता हुजे हा त सिराज जे नाविल ते का फिल्म ठहे आहे, सिराज जे नाविल ते का मूवी ठहे आहे। 300 जहिड़ी 300 मूवी ॾिठी अथव? 300 मूवी जहिड़ी का फिल्म ठहे आहे सिराज ते। 300 माण्हू जिन जहिड़ो कयो हो स्पार्टन्स। आख़िरी मुक़ाबले में स्पार्टन्स चवंदा आहिनि, स्पार्टन्स प्रिपेयर फॉर ग्लोरी, स्पार्टन्स प्रिपेयर फॉर ग्लोरी, स्पार्टन्स never retreat, Spartans never surrender. By Spartan law we will stand and fight and die. सिंधी मुग़लनि सां ऐं अरगोननि ऐं तुर्खाननि सां इहे विड़िया। हू बीठा जीअं हुन जूलियस सीज़र लाइ चयो वेंदो आहे, विनी वेडी वेसी, ही केम, ही सॉ एंड ही कॉन्कर्ड। सिंध जो लश्कर ईअं आयो, बीठो, तलवारूं कढियूं म्याणुनि मां ऐं घोड़नि कदम खयां ऐं लखे मुग़लनि ऐं खिलजनि ऐं तग़लकनि जे लश्करनि में लर्ज़ो फैलिजी वियो। सिंधी ईअं आया हुआ। त जेकर को हुजे फिल्म साज़ जेको फिल्म ठाहे आहे हिन ते सिराज जे नाविल ते, ऐं उहा सिंधियुनि जी फिल्म हुजे हा, ऐं उन में उहे जुमला हुजनि हा जेके ग्लेडिएटर में हुआ। ग्लेडिएटर फिल्म जा जुमला, My name is Maximus Decimus Meridius, मुंहिंजो नालो मैक्सिमस डेसिमस मेरिडियस आहे, जेको ग़ुलाम जनरल तो पंहिंजे आकान खे चए, My name is Maximus Decimus Meridius, commander of the armies of North, general of the Felix Legion, loyal servant to the true emperor Marcus Aurelius, father to a murdered son and husband to murdered wife, and I will have my vengeance in this life or the next. का फिल्म ठहिया, उन फिल्म में ईअं ई अचे सोढो ऐं चया मुंहिंजो नालो सोढो आहे, आऊं लोहार आहियां, आऊं ठठे जो आहियां, आऊं कमांडर आहियां सिंधियुनि जे मज़ामती लश्कर जो, आऊं जनरल आहियां सिंध जे गोरीलनि जो, आऊं सर्वेंट ऐं मुलाज़िम आहियां पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम जो, आऊं मुहाफ़िज़ आहियां उन्हनि माण्हुनि जो जिन खे हिफ़ाज़त खपे, आऊं पलांद आहियां उन्हनि सिंधियुनि जो जिन खे क़त्ल कयो वियो ऐं जिन खे ज़िबह कयो वियो, आऊं पलांद कंदुसि हिन ज़िंदगी में या ईंदड़ ज़िंदगी में, मुंहिंजो पलांद जारी रहंदो। तंहिंजे करे सिंधियो नौजवानो, अदब पंहिंजी जाइ ते, तारीख़ पंहिंजी जाइ ते, जे पंहिंजे क़ौम पारां उत्साह चाहियो था त सिराज पढ़ो, लतीफ़ साईं पढ़ो, शेख अयाज़ पढ़ो, रसूल बख्श पली जो पढ़ो, GM सैयद पढ़ो, हैदर बख्श जतोई पढ़ो, अमर जलील पढ़ो, रशीद भट्टी पढ़ो, सिंध जे मुहक़क़िक़नि आलमनि अदीबनि खे पढ़ो, उन्हनि मां सिखो। न त ही जेके लश्करनि तव्हांखे घेरे में आणे तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ज़मीन ऐं वसीला ऐं पाणी तव्हांजे पेरनि हेठां कढी वेंदा। तंहिंजे करे बीही रहो ऐं अयाज़ जे हिननि सुठुनि में त डर जो ॾढ गिदड़ लय आहे, डर जो ॾढ गिदड़ लय आहे, झिरकी झड़प ॾिसी डरंदी आहे, झिरकी ॾिजी वेंदी आहे ऐं गिदड़ वञी पंहिंजे डर जे भरिसां टेक ॾेई बीहंदो आहे। डर जो ॾढ गिदड़ लय आहे, झिरकी झड़प ॾिसी डरंदी आहे, विख विख ते पंजोड़ ॾिसी छा शींहं कॾहिं गजगोड़ छॾी आहे। डर जो ॾढ गिदड़ लय आहे, झिरकी झड़प ॾिसी डरंदी आहे, विख विख ते पंजोड़ ॾिसी छा शींहं कॾहिं गजगोड़ छॾी आहे। कंहिं बि उकाबी चंबे भव में आखेरे जी ओट वरिती आहे, जंहिं आज़ाद गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत त का शइ न आहे, ऐं तो पंहिंजी पूरी जिंदड़ी जंहिं पल में भरपूर भरी आहे सो पल सग सदिन जी आहे, सभ खां तंहिंजी उमिरि वॾी आहे, सारी उमिरि ग़ुलामीअ जीअ खां आज़ादी पल जीप चङी आहे। महिरबानी।